लकी मरवत में ख़ारजी व दहशतगर्द 17 सिविलियंस वर्करनि खे अगवा करे वरितो। सिक्योरिटी फोर्सिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि बाहिफ़ाज़त 8 मुग़विन खे बासियाब कराए वरितो। ॿियनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी। ज़रियनि मुताबिक़ दहशतगर्दनि कैल खान मां 17 सिविलियंस वर्करनि खे भत वठण लाइ अगवा कयो। बेगुनाह सिविलियंस वर्करनि खे अगवा करण बैदि मक़ामी ठेकेदार जी गाॾीअ खे बाहि ॾेई छॾी। फितना अल ख़्वारिज जे पाकिस्तान ऐं अवाम जे ख़िलाफ़ बेरहम कार्रवाइनि जो मज़हब ऐं इस्लामी क़दरनि सां को बि तालुक़ नाहे। जिन अंसरनि ही बेरहम कमु कयो उन्हनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो मिलियो। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब चयो त जेकॾहिं हुकूमत खे वाक़ई इख़्तियार आहे त PTI बानी सां मुलाक़ात जो बंदोबस्त करे। ॻाल्हियुनि लाइ संदनि 3 मुतालबा आहिनि। 9 मई 26 नवंबर ते अदालती कमीशन जोड़ण ऐं कारकुननि जी आज़ादी शामिल आहिनि। हुकूमत पंहिंजी ॻाल्हि तां पोइते हटी रही आहे। जमियतुल उलमा इस्लाम सूबनि में मदरसनि जी रजिस्ट्रेशन लाइ बिल जो मसवदो तैयार करे वरितो। बिल जे मतन मुताबिक़ एक्ट सूबा सोसाइटी रजिस्ट्रेशन तरमीमी एक्ट 2025 चवराईंदो। बिल में चयो वियो आहे त मदरसा पहिरीं खां रजिस्टर्ड नाहिनि त 6 महीननि अंदरि रजिस्ट्रेशन थी वेंदी। वफ़ाक़ में रजिस्टर्ड मदरसनि खे सूबनि में रजिस्ट्रेशन जी ज़रूरत न हूंदी। गैर रजिस्टर्ड मदरसा पाण खे वज़ारत तालीम डायरेक्टोरेट सां रजिस्टर कराए सघनि था। हिक खां वधीक कैंपस वारी मज़हबी मदरसे जी हिक ई रजिस्ट्रेशन हूंदी। मज़हबी मदरसा ऑडिट रिपोर्ट जमा कराईंदा। मदरसा पंहिंजी ऑडिट रिपोर्ट जी कापी रजिस्ट्रार खे जमा कराईंदा। को बि मज़हबी मदरसो अहिड़ो अदब न सेखारींदो जेको शिदत पसंदीअ खे हथी ॾिए। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी तब्दीलीअ वारनि अफ़वाहुनि खे रद्द करे छॾियो। नासिर हुसैन शाह सिंध जे वॾे वज़ीर जी तब्दीलीअ वारनि ख़बरुनि जी तरदीद कंदे चयो त सिंध जे वॾे वज़ीर बाबति ख़बरूं हथ ठोकियूं आहिनि। सैयद मुराद अली शाह 2029 ताईं सिंध जो वॾो वज़ीर हूंदो। इस एक साल में 50 करोड़ रुपए देना मेरा काम है। अगर मैं ना दूं तो हु करके या कुछ भी करके फिर मेरे खिलाफ एहतजाज कर लूंगा। वज़ीर आला KP अली अमीन गंडापुर पंहिंजे ख़िलाफ़ एहतजाज जो तरीक़ो ॿुधाए छॾियो। पेशावर में तक़रीब खे ख़िताब कंदे अली अमीन चयो त पेशावर यूनिवर्सिटी खे 50 करोड़ ॾियणु संदसि कमु आहे। जेकॾहिं पैसा न ॾियां त संदसि ख़िलाफ़ हू करे एहतजाज कयो वञे। पाकिस्तान में करप्शन थी रही आहे त नेब छा करे रहियो आहे? छा उन्हनि खे रुगो ब्लैकमेलिंग लाइ विहारियो वियो आहे? एंटी करप्शन जो इदारो चए थो त मुल्क ठीकु न हली रहियो आहे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ उन्हनि इदारनि में वेठल ऑफिसर पघारूं छो वठी रहिया आहिनि? संदन चकर में असां पंहिंजो कमु न करे सघिया आहियूं। अॻिते वधण लाइ डप वारी दीवार टोड़नी पवंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपल्स पार्टी अॻवान ऐं चूंडियल नुमाइंदनि जी मुलाक़ात। बिलावल हाउस में शाज़िया आता मरीज़ ज़मीर घुमरो ऐं इमदाद पिताफ़ी जी मुलाक़ात। बिलावल सां शबीर अली विजाराणी इक़बाल शाह ऐं हयात ख़ान अचकज़ई बि मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी हुकूमत सां थींदड़ ॻाल्हियुनि समेत ॿियनि मामलनि ते आगाही। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं सूबाई वज़ीर सईद गरी धारा धारा मुलाक़ात करे खेसि अवामी मसइलनि ऐं तरक़ियाती रिथान बाबति आगाह कयो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त मुंहुं ऐं पेरनि जूं बीमारियूं रुगो जानवरनि खे न पर इंसाननि खे बि थींदियूं आहिनि। अहिड़ियुनि बीमारियुनि माण्हुनि जो क़दम मुल्क ख़िलाफ़ ई उथंदो आहे ऐं मुंहुं खुलंदो आहे त गारियूं ऐं बदतमीज़ी खां सवाइ ॿी का बि ॻाल्हि न कई वेंदी आहे। पाक पतन में तक़रीब खे ख़िताब कंदे चयाईं असां न सिर्फ़ु जानवरनि जो पर सियासी पार्टियुनि खे लॻल बीमारियुनि जो बि इलाज कंदासीं।
ऐवान सदर 21 ग्रेड जे पर्सनल सेक्रेटरी जे उहिदे ते मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करार ॾेई छॾियो। ऐवान सदर वाज़े कयो त डॉक्टर सुहेल अंजुम जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी आहे। ऐवान सदर में 21 ग्रेड में पर्सनल सेक्रेटरी जो को बि उहिदो मौजूदु न आहे। जाली नोटिफिकेशन जी जांच लाइ मामलो FIA मोकिलियो वियो आहे। कारोबारी माण्हुनि जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। सिंध हुकूमत वापारी बिरादरी जी तजवीज़ुनि खे संजीदगीअ सां वरितो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी बि वापारी बिरादरी खे वॾी अहमियत ॾींदो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां वापारियुनि ऐं सनअतकारनि जी मुलाक़ात कराईंदुसि। सिंध हुकूमत जो समूरो ध्यानु नयूं सनअतूं लॻाइण ते आहे। 75% वापारी मुल्क खे हलाए रहिया आहिनि। सिंध जो सीनियर वज़ीर शहजुल इनाम मेमण जो काटी में तकरीब खे ख़िताब चवे थो कराचीअ में अमन अमान जी सूरतहाल बहितर थी आहे। शहर हड़ताल भञडा ऐं भताखोरी खां पाक थी वियो आहे। जल्द रोडनि ते डबल डेकर्स बसूं हलंदियूं। बिना रजिस्ट्रेशन जे गाॾीअ खे रोड ते न आंदो वञे। गाॾियुनि जी फिटनेस चेकिंग सख़्ती सां कई वेंदी। ब्याज जी शरह मरहलेवार घटाई वेंदी। ब्याज जी शरह में वाद समेत ॿिया मसइला हल कया आहिनि। महांगाई जी शरह 80 मां घटिजी 4.1% ते पहुती आहे। 2.5 सालनि दौरान गैर मुल्की कर्ज़नि में इज़ाफ़ो नाहे थियो। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद जो तकरीब खे ख़िताब चवे थो नाणे जे ज़ख़ीरनि में वाध थी रही आहे। कारोबारी तबिको एक्सपोर्ट्स ते वधीक ध्यानु ॾे। करंट अकाउंट हिन वक़्तु बहितरीन पोज़ीशन में आहे। कराची में 6 नवां केनाल कढण जे ख़िलाफ़ सिंधु इंडस लायर्स फोरम जो एहतजाज कंदड़ वकीलनि जो चवण त सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कंहिं बि सूरत क़बूल न कया वेंदा। वधीक नवां केनाल कढण सां सिंध जूं ज़रई ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। ठट्टो भरिसां अफ़सोसनाक वाक़ियो दाबेची में 2 कारुनि में टक्कर सबबि हिक कार खे बाहि विकोड़े वई। हिक औरत समेत 4 ॼणा सड़ी फोत। 3 ज़ख़्मी थी पिया। फौतनि जा लाश ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वॾे वज़ीर सैद मुरादरी शाह वाक़िए जो नोटिस वठी छॾियो। फौरी तौर DC ठट्टो खां रिपोर्ट तलब। ऐं चुल्ह में मामूली ॻाल्हि तां नूनारी बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। 10 ॼणा ज़ख़्मी। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 धुरनि जा औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अस्पताल मुंतक़िल।